नाज़िन कंबर शहदादकोट खां वखे आगाह कयूं। कंबर शहदादकोट ज़िले जे 7 तालुक़नि समेत नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में 24 कलाकनि खां तेज़ मींहं जो वसकारो जारी आहे। मींहुं पवण करे शहरनि समेत ॿारहाड़ी जा इलाइक़ा बि छर थी विया आहिनि। बलूचिस्तान मां आयल ॿोॾि जे पाणी सवें ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, कंबर ज़िले जूं 52 यूनियन काउंसिल सख़्तु मुतासिर थियूं आहिनि। बरसाति सबबि 10 लखनि खां वधीक अवाम मुतासिर थियो आहे। लखें बेघर थी विया आहिनि। ज़िले अंदरि फ़ौत थी वियलनि जो अंगु वधी 45 थी वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो अंगु 500 थी वियो आहे। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। कंबर शहदादकोट ज़िले जे 7 तालुक़नि समेत नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में 24 कलाकनि खां तेज़ मींहं जो वसकारो जारी आहे। मींहुं पवण करे शहरनि समेत ॿारहाड़ियुनि जा इलाइक़ा छर थी विया आहिनि। बलूचिस्तान मां आयल ॿोॾि जे पाणी सवें ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, कंबर ज़िले जूं 52 यूनियन काउंसिल सख़्तु मुतासिर थियूं आहिनि। बरसाति सबबि 10 लखनि खां वधीक अवाम मुतासिर थियो आहे। लखें माण्हू बेघर थी विया आहिनि। ज़िले अंदरि फ़ौत थी वियलनि जो अंगु वधी 45 थी वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो अंगु 500 थी वियो आहे। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। कंबर शहदादकोट ज़िले जे 7 तालुक़नि समेत नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में 24 कलाकनि खां तेज़ मींहं जो वसकारो जारी आहे। मींहुं पवण करे शहरनि समेत ॿारहाड़ियुनि जा इलाइक़ा छर थी विया आहिनि। बलूचिस्तान मां आयल ॿोॾि जे पाणी सवें ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। कंबर ज़िले जूं 52 यूनियन काउंसिल सख़्तु मुतासिर थियूं आहिनि। बरसाति जे करे 10 लखनि खां वधीक अवाम मुतासिर थियो आहे। लखें माण्हू बेघर थी विया आहिनि। ज़िले अंदरि फ़ौत थी वियलनि जो अंगु वधी 45 थी वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो अंगु 500 थी वियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, कंबर शहदादकोट ज़िले जे 7 तालुक़नि समेत नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में 24 कलाकनि खां तेज़ मींहं जो वसकारो जारी आहे। मींहुं पवण करे शहरनि समेत ॿारहाड़े जा इलाइक़ा पाणीअ सां भरिजी विया आहिनि। बलूचिस्तान मां आयल ॿोॾि जे पाणी सवें ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। कंबर ज़िले जूं 52 यूनियन काउंसिल सख़्तु मुतासिर थियूं आहिनि। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, बरसाति जे सबबि 10 लखनि खां वधीक अवाम मुतासिर थियो आहे। लखें माण्हू बेघर थी विया आहिनि। ज़िले अंदरि फ़ौत थी वियलनि जो अंगु वधी 45 थी वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो अंगु 500 थी वियो आहे। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। कंबर शहदादकोट ज़िले जे 7 तालुक़नि समेत नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में 24 कलाकनि खां तेज़ मींहं जो वसकारो जारी आहे। अव्हांखे ख़बर ॾियूं पिया, मींहुं पवण जे करे शहरनि समेत ॿारहाड़ियुनि जा इलाइक़ा पाणीअ सां भरिजी विया आहिनि। बलूचिस्तान मां आयल ॿोॾि जे पाणी सवें ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। कंबर ज़िले जूं 52 यूनियन काउंसिल सख़्तु मुतासिर थियूं आहिनि। बरसाति सबबि 10 लखनि खां वधीक अवाम मुतासिर थियो आहे। लखें माण्हू बेघर थी विया आहिनि।